कंदाकोट बस सां बी सेक्शन थाणे जे अंदरि सालदार रोड ते चकराबाद लाड़ो वटे नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी कार मथां फायरिंग जे नतीजे में एडवोकेट जलालुद्दीन जखराणी जो वॾो भाउ 50 साल वॾेरो फ़कीर मोहम्मद ख़ान जखराणी क़तल थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश कंदाकोट अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी विया। वॾेरे जे क़तल जे इतला ते सवें ॻोठाणा अस्पताल पहुची विया। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास माहौल सोगवार थी वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो। पुलिस जो वधीक चवणो त वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। आख़िर में यादि रहे त क़तल थी वियल वॾेरो फ़कीर मोहम्मद जखराणी कंदाकोट शहर मां पंहिंजे ॻोठु वञी रहियो हो त वाक़ियो पेश आयो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़।